मीठी जमीयतुल उलमा इस्लाम ज़िले थर पार्कर जे ज़िले मजलिस अमूमी जो इजलास थर गेस्ट हाउस मीठे में मुनक़द थियो, जंहिंमें सूबाई क़यादत समेत ज़िले ऐं तालुक़े सतह ते अॻवाननि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इजलास के जनरल सेक्रेटरी सूबाई सिंध क़ाइदी सिंध अलामा राशिद महमूद सुमरो, अमीर जमायत सूबा सिंध मौलाना अब्दुल कयूम हालिजी समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कयो। अलामा राशिद महमूद सुमरो जिन कारकुननि सां मुख़ातिब थींदे चयो त सिंध अमन आलम कॉन्फ्रेंस 2027 में सखर में मुनक़द थी रही आहे। समूरा कारकुन भरपूर तैयारियूं कनि, भरपूर शिरकत के यकीनी बणाइण 5 लख माण्हुनि जो अवाम गॾु करे हुकूमत खे ॾेखारियो। हुन वधीक चयो त सिंध जे हुक्मराननि खे सिंध खे खाई खोखलो करे छॾियो आहे। हर रोज़ महांगाई जो बम किराए अवाम सां वॾो ज़ुल्म कयो पियो वञे। सिंध में बदअमनी, फुड़लट ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। थर जे मसइलनि ते ॻाल्हाईंदे हुन चयो त थर पार्कर जे अस्पतालनि में इलाज कोन्हे। थर पार्कर में पीअण जो पाणी जी सख़्त खोट बणियल आहे। थर पार्कर में रेलवे मंसूबो थर जे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा ॾिना वञनि। थर पार्कर अमन जो ख़ितो आहे। थर पार्कर जो कोइंडो थर जे मारोड़नि जी मिल्कियत आहे। थर जी मैदनियात तमामु वसी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।